फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह क़ुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाहु व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम हाज़रीन जमात, 16 शबानुल मुअज़्ज़म जी रात 1446 हिजरी कोठ मौला आबाद ढाबो में सिंध जे माए नाज़ नात ख़ान वादिये मेरान जे बेताज बादशाह मोहतरम अलहाज इमदादुल्लाह साहब फुलपोटो जन जी बिन फर्जंदन अर्जमंदन ऐं हिकिड़े पोटे जे शादीअ जे मौक़े ते अॼु जी हीअ तक़रीब मुनक़िद थी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है रब करीम अहिड़ियूं ख़ुशियूं ऐं रहमतूं समूरनि खे नसीब फरमाए। ज़िंदगीअ जो हिकु ही अहम मोड़ आहे ऐं ज़िंदगीअ जो ही हिकु अहम अमल भी आहे जंहिंखे पैगंबर करीम जी सुन्नत चइजे ऐं सुन्नत में बरकत आहे, सुन्नत में रहमत आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़े ज़माने में जॾहिं फितना आम हुजनि, फसाद आम हुजनि, पैगंबर करीम फरमायो जंहिं मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा कयो उनखे 100 शहीदनि जो सवाबु। शादियूं त घणियूं, निकाह त घणा, उन्हनि में लिखंदा आहिनि त सुन्नत निकाह, पर उन जे अंदरि जॾहिं नज़र कंदा हूं त बेदीनी वारियूं रस्मूं ऐं रवाज नज़र ईंदा आहिनि। हीअ उहा शादी आहे हिकु त अल्लाह जे घर में
निकाह जी रस्म थी ऐं कुरान पाक जी तिलावत सां हिन जो आगाज़ थियो। दरमियान में अल्लाह रसूल जी तारीफ़ थी। अल्लाह से फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना। अवा समूरन इंसानन मुसलमानन जी कामयाबी, अवा समूरन जी भलाई हजरत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत ऐं उसवे हसना में आ। अॼु असांजे मुसलमाननि में रस्मूं एतिरियूं आहिनि, कुछ नयूं नयूं रस्मूं भी आयूं आहिनि। निकाह पूरो थींदो या घोट ॿाहिरों शादी करे ईंदो त हवाई फायरिंग थींदी, ॼण कश्मीर फतह करे आयो आहे। ख़बर तॾहिं पवंदी जो 15 ॾींहं घोट ते फायरिंग थींदी अधीअ जे तरफ़ों। पोइ न मोड़ यादि हूंदसि, न गाना, न मेहंदी। पोइ ॾींहुं राति तौबा जूं तस्बीहूं पढ़ंदो। बेदीनीअ में रस्मनि ऐं रवाजनि में बेबरकती आहे, सुन्नत ऐं शरीयत में समूरा जो बरकत ऐं रहमत आहे। जंहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती हूं, उन सोणे नबीअ असांखे हर तरीक़ो समझायो। पूरी जिंदगीअ जो शेड्यूल ऐं पूरी जिंदगीअ जो गुज़ारण ॼमण खां वठी मरण ताईं महबूबन करीमन जे शरीयत में मौजूद आहे। समूरा मुसलमान ॿुधो, कलमे पढ़ण वारा ॿुधो, ऐं वॾे में वॾो जेको मूंखे हिते अमल नज़र आयो, हाजी साहब जे सेहत में उम्र में अल्लाह बरकतूं करे। पंहिंजा ॿाहिरिया मौलवी नत ख़ान समूरनि जे लाइ खाधो हिकु जहिड़ो। ॿियनि शादी हालनि में अॻिम त बीठड़ खाधो हूंदो, जीअं घोड़ा तोबरे ते, हुन थाल मां गिर, हुन थाल मां हुन ते कुकुड़ ठूंगा हणंदो आहे। वरी जो ॾिस त अमीरनि ॾे वॾा माल ऐं विच थरिया वरी वीचारा ग़रीब वरी सफ़ा उबासिन में। असांजे तक़रीबन शादियुनि में 3-4 रंग आहिनि, हिकु रंग न आहे। हीअ उहा शादी ऐं निकाह, हे असांजा मखण प्यारा प्यारा चेहरा अल्लाह पाक हाजी साहब खे अता कया आहे। त से कुदरत जो रंग पुट पोटरा लगे थो त अल्लाह पोटन जा औलाद भी हाजी साहब के ॾेखारींदो। आमीन ही नथा चओ। मां त मुफ्त वारो आं, न घोर वारो न कंठन वारो। इहा आमीन दुआ अहिड़ी कई दम जो 5000 जी आहे, पर मां मुफ्त में करे। अल्लाह और रब जे अॻियां देर भी ना आहे। चओ साईं जे पुटन जो अबो कयो, जे पोटन जो ॾाॾो कयो, जे ॾोटरन जो नानू कयो, उहो रब अॻिते भी इहो नस्ल अखियुनि सां ॾेखारे। अल्लाह जी रहमत वॾी आहे। असां जेतिरा शुक्र कयूं अल्लाह जे रहमत जा, उहे सभु थोरा आहिनि। कॾहिं उहो ज़मानो हो जो असांजे मोहतरम हाजी साहब जी जवानी ही। अल्लाह तुझे रहमत सदको वञा। अरे नसर लाए तो कोने, मुझे आवाज ते छो थो बीहे। नसर लाए जो आवाज हो कपरन वारा उथिया पे विया।
बटे एडे बाईपास ट्रपिया चैनल तो मटे कुरान दो फरमाए ला तक़नतू मिन रहमतिल्लाह बाना मुझी रहमत मो ना उम्मीद न थियो अल्लाह जे रहमत जा खजाना वडाइल अल्लाह जे रहमत जो समंदर जंगे किनारो ही कोने अल्लाह सारी कायनात जो मालिक आ पुट जणते न्याणियों जणते अल्लाह कादिरा केतराई अमीर केतराई दौलतमंद केतराई सरदार ऐ वडेरा दिसों पिया जनगे दुनिया वडी माल वडो कारखाना वडा नौकरियों वडियों और हाफिज साहब उनके औलाद कान के भाटिया पिया पालन के भाणे जा पिया पालन के डो के वरी ओ चारा परावा बार हंजते खणी पालन पिया बिया केतरा भी पाल पर पुट पुट आहे कि ना सिकन पिया जको पुटड़ो मिले अल्लाह तुझी खजाना तुझी कुदरत निरालिया फरमाई लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ि यखलुकु मा यशा यहबु लिमन यशा इनासा व यहबु लिमन यशा उज़्ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्राना व इनासा व यजअलु मन यशा अकीमा इन्नहु अलीमुल कदीर कंजे खटन ते औलाद कोने खाली पयूं ज़ाल मुड़सा दुआऊं ता घुरन अल्लाह बचड़ो दे किन वट त अल्हम्दुलिल्लाह सुजुकी और डाटसन सीट बा सीट हाँ खुदा जी मर्जी आ ना 10 12 12 13 13 हाने अगर अलाए केर मिलियो ओ कादरपुर वियो में हाने शादी जो जलसो हो भुट्टो आसानो दोस्त मां जो घणी औलाद थी जे 8 पुट 16 न्याणियों रेल जो दबो सुभान अल्लाह 16 न्याणियों 8 पुट और दिसण में इयो मां चो अलाए हुत मरंदो अलाए हुते पर होडों को बिजली आ समझी तो नहीं आ होड बस टाइम थोरो आ मिड़े हाजिरी लगाई से सजणन जे कतार में नालो लिखरायो से माजी साहब जो मशकूर हाँ जे मो जड़े गुनहगार खे सॼो वक्त दिनो इज्जत ॾिनी ऐं अल्लाह करीम उन जे बचड़न में उन जे औलाद में सेहत में बरकत अता फरमाए वरी अल्लाह जी खास रहमत जो हिन साल अल्लाह से बरकत करे वरी हज ते भी वञन था इहो दीन जे सदको नबी ऐं दीन जी ख़िदमत जे करे साल औलाद नेको औलाद हज उमरन जूं सआदतूं अल्लाह जंहिंखे नसीब करे रब त दुआ सेखारी आहे समूरन के अल्लाह दुआ सेखारी आहे तो मुखों पुट घुरो कंहिंखों नबियन कंहिंखों घुरिया रब हबली मिन सालिहीन हुजे भी नेक को इ न त सदाई काठ में बकरी होडों कायूं चे रिढ होडों कायूं चे मोटरसाइकिल होडों फुरियूं चे पुलिस जे रेड हुजे पी सदाई काठ में एड़े खाऊं तो बस भली आ पर के औलाद जा सिकायल चवंदा आहिनि चंडरो ही हुजे पर हुजे अबा चंडरो न घुर नबियन भी नेक घुरिया आहिनि छा में लिखियल आहे कुरान दुआ भी सिखारी आ रब्बना हबलना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातना कुर्रत आयुन अल्लाह से ये दुआ सिखारी तो पुट भी एड़ो घुरो ज़ाल भी एड़ी घुरो जो अखियूं ठरी पवने एड़ो पुटो ज़ाल न हुजे जो अचण सा हैदर मौला
ॼण त करबला जो मैदान सथरियूं लॻियूं पियूं हुजनि अल्लाह साईं नेक औरतूं नेक घर वारियूं नेक बच्चा नसीब करे मुफ़्त में आमीन चओ तो मां कुर्सी छॾियां छॾींदे रूह नथो थिए पर कुछ सफ़र भी आ कंहिं जलसे में मेरी हाज़िरी लगाईसीं अल्लाह साईं ये ख़ुशियूं समूरन खे अता करे अञा कई वीचारा नौजवान वेठा आहिनि छड़न जी ओबासी ईअं ॼण मट तो ढकणी लथी खुदा जो कसम आहे हिकिड़ी ॼारी हेठि ज़मीन में भी आसमान ते सुबुह जो शुकारा अहिड़ा था भरनि ॼण नांग फूक ॾिनी पर मां दुआ थो कयां मस्जिद में अल्लाह सभिनी खे वसियम में करे आमीन चओ कि न टच मोबाइल ॾिसी ऐं दिमाग़ आउट थी वियो अथव निकाह में सुन्नत में शादीअ में बरकत मुझे पाक नबीअ फरमायो अन निकाहु मिन सुन्नती निकाह महबूबन करीमन जी सुन्नत आहे हिते त तव्हां ॾिसो साईं सईद अहमद शाह जहिड़े बुज़ुर्ग निकाह पढ़ायो केॾा आलिम हा हक़ सच वारा समझदार इल्म वारा काथे काथे अल्लाह ख़ैर करे अहिड़ा मुला था माण्हू जे मथे में पवनि जो हिकु हथ मुछ में त ॿियो नक में हिकिड़े मुला खे हथु कयो हुयो अध चरी चयऊंसि जो त निकाह पढ़ाईंदो आहे चई अलाए केतिरा पढ़ाया अथनि हुयुसि छड़ो कलमूं यादि घोट खे चई जीअं मां पढ़ा ईअं पढ़जाए चई हा सही बस कलमूं पढ़ी ऐं चयईसि चुप कर त घोट बि चयोसि चुप कर पाण चयो हुईसि न जीअं मां चवां के बस कर चुप कर कमीना चे चुप कर कमीना बोलो कोई ब्लड प्रेशर जो मरीज हईसि चंपो तो घोट भी हयुसि चंपो वरतऊं जो हिक ॿिए खे त कॾहिं घोट हेठों कॾहिं मुला हेठों हिकिड़ो वेठो कली मुला जहिड़ो समझदार उन उथी करे घोट खे चयो कन मुला खे चवे हथ कढ चए हथ कढ भई छॾाइजी रात जो तो घोट चे पीउ खे अब्बा चई जी पुट चई चवंदो जो आहे त निकाह सवलो आहे हीअ त रिछ कुते जी वेड़ी हुई हिक ॿिए खे दसे बेख़ज़बानू कयो आहे शुक्र कयो अल्लाह जो तव्हांखे समझदार अकुलमंद इल्म वारा आलिम मिलिया आहिनि अल्हम्दुलिल्लाह चओ तुझू तारीफ़ूं रब जेतिरियूं कजनि थोरियूं अणगड़ियूं तुझू नेमतूं पुट ॼमियो इहा भी नेमत अकीका छा नेमत सुन्नत तूर थियो इहा नेमत निकाह थियो इहा नेमत कुरान तो चए वमा बिकुम मिन नेमतिन फमिनल्लाह हिकड़ा चवंदा आहिनि पुट कलंदर ॾिनो भिटाई ॾिनो अली ॾिनो हिकड़ा पिया चवनि पुट ऐं न्याणी अल्लाह ॾिनो कुरान भी तो चवे वमा बिकुम मिन नेमतिन फमिनल्लाह समूरियूं नेमतूं कंहिंजे तरफ़ों सिकी माण्हू मरी आ चार शादियूं भी केतिरनि पैसनि वारनि कयूं पर औलाद न थी मौलाना औलाद पैसनि ते न मिलंदी न बास बूस सां मिलंदी औलाद अल्लाह जे खज़ाननि मां हिकु अज़ीम नेमत आहे जंहिंखे अता करे असांजी दुआ आहे रब सभिनी खे ॾे नेक साल चओ समूरा अखियूं ठरी पवनि दिलि ठरी पए अबे खे अबो कोठनि कदमनि में हुजनि जुती खणी सिधी कनि अबो अचे त उथी बीहनि अमड़ सॾु करे त जीउ कनि इनखे बचो चइबो आहे अहिड़ो न हुजे जो सदाई मुंहुं पारू थिए वांगण जहिड़ो ॾिसजो त अल्लाह ख़ैर करे निंड ई न अचे अल्लाह सदोरी औलाद दे चो समूरा सालियो नेक बच्चा हुजन जी हजरत इब्राहिम घुरिया ए रब दिनस भी साले पो दुआ केड़ी घुरियई अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहबली अलल किबर इस्माइल व इसहाक अल्लाह सब तारीफा तुझू जो कुरानप में पोड़प में
मां इब्राहिम के पुट ॾिनई घुरियो हिकु हुम ॾिनई ॿ हज़रत इब्राहिम तारीफ़ कंहिंजी कई असां बि कंहिंजी कयो अल्लाह जी तारीफ़ कयो ऐं नाला सुठा जी अदा उसामा ए केड़ा त मिठा मिठा मुआविया अदा अब्दुलसलाम जो पटड़ो अल्लाह इन्हनि जे सेहत में उम्र में बरकतूं करे नाला भला रखो अञा ॿिया नाला भी आया अथव एॾे घोटकीअ में चन्ना स्टाफ उते हिकिड़ो चांहि खणी आयो मां चयो नालो छा थी चए जिबरील हाँ कॾहिं भी वञो न हुजे त मूंखे बयार ॾिजो मां चयो अड़े वाह भेण बचा हिकिड़ो बचाव कजो इज़राइल न रखिजो जिबरील ऐं मीकाईल में घुमो पिया होॾो टारो कजो हिम्मत ईअं जवानीअ में खयूं वञेव पोइ मां चयो इहो नालो छो रखियो अथव कि असांजे ॻोठ में सुठो नालो रखंदा आहिनि पोइ उहो साॻियो नालो कंहिं ॿिए रखियो त पोइ मायूं ईअं विढ़ंदियूं आहिनि जे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जी जंग हा त मुंहिंजे पुट जो नालो छो रखी पोइ हाणे जॾहिं हेठि नाला खपी आहे त हाणे मलाइकनि जो रुख कयो आहे अल्लाह मां कॾहिं कॾहिं पन्नी आकिल वेंदो आहियां पोइ शोरूम आहिनि बिस्मिल्लाह माशा अल्लाह अल्हम्दुलिल्लाह पोइ मां चवंदो आहियां जेकॾहिं सफ़ा को अणपढ़ियल हुजे ऐं निमाज़ न अचेसि छड़ो शोरूमनि जा नाला वठे त बि हर घटि निमाज़ थी वेंदी ख़ुशि त भई थींदी न आहे निमाज़ पर हे जेके सभु नाला आहिनि न इहे जीअं तस्बीह जा मणिया अदा हाजी इमदादुल्लाह वरी जो हेठि अचो तो ये हदीस कुरान जी ए खुशबू पई अचे इनखे नालो चइबो आहे चओ न बाक़ी टिंडणो किरड़ो ऐं बसर टमाटो जहिड़ो सब्जी हिकिड़े ॿिए खां पुछो गॾु पिया वञनि रेल में चए त नालो छा थी चए भिंडी छा चए वड़े वाह सैयद जो सैयद बोड़ जो बोड़ हाँ तव्हां असांजा नाला अल्हम्दुलिल्लाह सुहिणा आहिनि नालो भलो हूंदो इन भले नाले जे करे बि अल्लाह बख़्शे ऐं जन्नत ॾींदो हाजी साहब जे ख़ुशियुनि में अल्लाह करोड़ बरकतूं करे लख रहमतूं करे रब संदसि वेड़ा आबाद करे अल्लाह करीम अवां जो इन महफ़िल में अचणु जेके कदम भरे आया हो अल्लाह से कबूल ऐं मंज़ूर फरमाए बस थोड़ा कणा थालीअ में भला गंज थी वियो बाक़ी वरी वाइज़ त पिया थींदा वांदकाईअ में हाणे हर को वरी कखे पने बि थिए अल्लाह जो रहमतूं समूरनि खे कड़ो चाढ़े छॾियो आहे अल्लाह से कबूल ऐं मंज़ूर फरमाए दुआ पोयों बुज़ुर्ग घुरंदा वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।